अड़ियो निभागा सांबा असी घणा सिंधी आहियूं। अलाए घणा हूंदा सरदार, असां 1 करोड़ सिंधी आहियूं, पूरा 1 करोड़। 1 करोड़ ऐं इन्हनि सभिनी सिंधियुनि जे घर में झूलेलाल साईं जूं मूर्तियूं घणियूं आहिनि? लाल साईं जी मूर्तियूं 5 लख सरदार, पूरी 5 लख। 5 लख। 1 करोड़ सिंधियुनि वटि छड़ा 5 लख भगवान। धिक्कार आहे, धिक्कार। सरदार थोड़ा धीरे करण कयो न, होॾे ॾिसो काली आयो टिट मुंझी पियो अथव। अञा त पुट टिट मुंझो अथव, अचण वारे समय में अलाए छा छा मुंझंदव। पहचान ख़त्म थी वेंदो। ये ॾाढे शर्म जी ॻाल्हि आहे त पंहिंजो समाज पंहिंजे झूलण साईं खे विसारे परावन पंथन में फटकी रहियो आहे। सांभा, असांखे हिकिड़ी ॻाल्हि यादि रखणी खपे, जॾहिं हीअ पीढ़ी हली वेंदी पोइ असांजा ॿार भटकी वेंदा ऐं ॿियनि पंथनि वारा कॾहिं बि असांखे पंहिंजो न मञींदा, पंहिंजो न मञींदा। पोइ असां न हितों जा रहंदासीं ऐं न हुतों जा रहंदासीं, न हितों जा ऐं न हुतों जा। समझी तो सांभा? अरे माण्हुनि खे समझाए, पंहिंजे इष्ट देवता खे न विसारियो, पंहिंजे झूलण साईं खे न विसारियो। सांभा, चेटीचंड कॾहिं आहे? कॾहिं आहे चेटीचंड? सरदार, तव्हां त हर दफ़े होली पुछंदा आहियो। मां सिंधी गब्बर आहियां रे, सिंधी गब्बर। चेटीचंड जोर शोर सां मनाइजो, जोर शोर सां मनाइजो। सेसा विरहाइजो, विरहाइजो। नवा लटा पाइजो, पाइजो।